हड़ताल किया असां सम्झूं था त अफ़गान पनाहगीर जेके अफ़गान में जंग लॻण खां पोइ जेके पनाह गुज़ीन थिया मुल्क जे चइनि ई सूबनि में उन्हनि खे 3 सूबनि में आइसोलेट कयो वियो आहे, अफ़गानी कैंपुनि में रहायो आहे। पर सिंध हुकूमत उन्हनि खे छुड़वाक छॾे ॾिनो आहे। कराची खां वठी कश्मीर ताईं हर शहर में अफ़गानी ॻोठ ठहियल आहिनि जेके असांजे रोज़गार ते, असांजे वसीलनि ते, असांजी नौकिरियुनि ते क़ाबिज़ आहिनि। ऐं बदकिस्मतीअ सां सिंध हुकूमत उन सॼे उन्हनि जे अमल खां लातल आहे। सिंध हुकूमत जी इहा ज़िम्मेवारी आहे त उन्हनि सभिनी अफ़गाननि समेत जेके बि गैर मुल्की हिते रहनि था उन्हनि खे जेके कैंपूं क़ाइमु करे उन्हनि खे वापसि हुते मुंतक़िल कयो वञे ऐं फौरी तौर ते उन्हनि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलियो वञे। छाकाणि त अफ़गानिस्तान में हाणे अमुन थी चुको आहे। अफ़गानिस्तान जो सिक्को हाणे पाकिस्तान खां वधीक सिक्को जेको थी वियो आहे। उनजे बावजूदि अफ़गानिस्तान खे हिते रहण जो को बि जवाज़ कोन्हे को। पर हिते बदकिस्मतीअ सां असांजा हुकुमरान पंहिंजे लातल कनि फ़र्ज़ खां ऐं हू इन शइ खां शायदि गाफ़िल आहिनि। जेकॾहिं हीअ अक्सरियत सां हिते ईंदा हुआ ऐं हिननि जी अददी अक्सरियत हिते थींदी हुई त सुभाणे हिननि जी इहा हक़ हुकुमरानी न रहंदी। सुभाणे असेंबलियुनि में हुकुमरानी न करे सघंदा। जेकॾहिं हिननि खे वोट जो हक़ु ॾिनो वियो, जेकॾहिं हिननि खे हिते प्रॉपर्टी ख़रीद करण जो हक़ु ॾिनो वियो त असां सम्झंदासीं त असांजी ईंदड़ नसुलनि जी जेकी जंग सां विड़ी आहे उन में जेकॾहिं पीपल्स पार्टी गाफ़िल रही त उन खां पोइ जेकॾहिं असां सम्झूं था त असांखे जेके चैलेंजिस उन में सॼी क़ौम खे गॾु थियणो पवंदो। छाकाणि रुॻो ई असांजी क़ौमी तहरीक जी जंग न आहे पर समूरी सिंध जेका सम्झे थी त सिंध असांजी माउ आहे, सिंध असांजो वतन आहे। पंहिंजी ॿोली खे बचाइण लाइ, पंहिंजे वसीलनि खे बचाइण लाइ, इन्हनि धारियुनि जी यलगार खे रोकण लाइ जदोजहद में असां शामिलु थियणो पवंदो। ऐं सिंध यूनाइटेड पार्टी अॼु मीरपुर ख़ास खां पोइ 18-19 तारीख़ वरी मीरपुर ख़ास में 2 ॾींहंनि जी बुख हड़ताल कंदी। अहिड़े तरीक़े सां नवाबशाह में बुख हड़ताल कंदी। अहिड़े तरीक़े सां सेप्टेंबर महीने ताईं मुसलसिल असांजी तहरीक हलंदी ऐं असां राय मां जोड़े सॼी क़ौम खे गॾु करे जेके आलमगीर दहशतगर्द आहिनि अफ़गानी ॿिया उनखे पंहिंजे सिंध मां निकाले ॾियण लाइ जदोजहद कंदासीं।